दुनिया में औरतों की सूरत हाल आज क्या है कि हर जगह पे तशद्दुद बढ़ता जा रहा है। सिर्फ डोमेस्टिक तशद्दुद नहीं है मगर जंगें हो रही हैं, और जंगों का असर किस पे होता है? सबसे ज़्यादा असर औरत पे होता है। उसके बच्चे मर रहे होते हैं, उसको घर बर्बाद हो रहा होता है। औरत जो है वो आगे जनरेशन चलाती है, और औरत का हाल क्या है? तो मैं ये कहूँगी कि ये जंगें बंद होनी चाहिए। औरतें अगर अपने अपने मुल्कों में सियासत में आए तो वो हमेशा अमन रखेंगी, जंग नहीं रखेंगी। किथे न किथे असां बेराड़ी जी औरत इन प्रेजेंस त कोन हूंदी आहे पर उनजी आवाज़ बणिजी ईंदा आहियूं, छो जो शहरनि में जेके औरतूं आहिनि जिनखे तालीम मुयसर आहे, जिन जो घर ऐं जिनखे पंहिंजे बुनियादी हक़ मुयसर आहिनि, उनजो फ़र्ज़ु थिए थो त उन्हनि औरतुनि जे बारे में ॻाल्हाइनि जिनखे इहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि। त इहे जेको ॾींहं आहिनि इहे असांखे उन जा रिमाइंडर ई आहिनि त असां उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं, वधि में वधि ॻाल्हायूं। ऐं हाणे बि जेके औरतूं आहिनि उहे बेसिक सहूलियतुनि खां महरूम आहिनि, त इहो हर कंहिंजो बुनियादी हक़ आहे। ऐं औरतुनि जो ॾींहुं ॿियो कुझु बि न आहे, सिर्फ़ु इन लाइ आहे त तव्हां जेके बुनियादी हक़ आहिनि, इंसानी हक़ आहिनि, उहो जेंडर जे खां मथे सोचे करे तव्हां थींदो त मूंखे लॻे थो त इहे 21वीं सदी में बि इहे ॾींहं असांखे मल्हाए करे यादि थो ॾियारणो पए त औरत एग्ज़िस्ट करे थी, त पोइ उन जी ज़रूरत न पवंदी। फ़िकर हुअणु खपे त असां पोइते पिया वञूं। पुश बैक थिए पियो, मूं ॻाल्हि कई आहे, इलाही सीरियस आहे। नेशनली बि थिए पियो, इंटरनेशनली बि थिए पियो, जेंडर ते पुश बैक। ए माइनि जे इशूज़ ते हाणे हू फोकस बेशक हुजे, पर पॉवर्टी वधीक थी वई आहे एंड बेशक तव्हांजा लॉज़ हुजनि पर हू इम्प्लीमेंट कोन पिया थियनि। त फ़िकर जे अलावा एक्शन जी वधीक ज़रूरत आहे। ऐं मूंखे लॻे थो त एक्शन असांखे वधि में वधि करण जी वधीक ज़रूरत हूंदी, छोकी हाणे क्राइसिस हद खां वधीक थी वई आहे। नॉर्मल कोन आहे जेको थिए पियो औरतुनि सां, पहिरीं कोन थींदो हो।